रमुनी भागा छा थियो आ? होडिस साहब सामू चोर बैठो आ। ओ देर के गाल जा वारो कयो त चोर खे पकड़ू। हलो हलो हलो, हलो हराम खोर हेरे हेरे पकड़े हेरे पोते बचिया अन्या पोते अन्या हेरे 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 तू अगना छो वे कल ड्यूटी हिंज लगी आ पांजे अग्या तो हले। हराम खोर तो के खबर ना ते चोर किए पकड़बो आ। जे कदे पान शोर शराबो कियो से उन बुधी वटतो या वरी उन दिसी वटतो ना पो चोर पांजी पकड़ में ना ईंदो। छा समझे? समझियम साहब समझियम। हाणे तव्हांजे पोयां रहंदुसि। हराम खोर पोयां किए रांदे असां सां गॾु हलदे चोर खे भी काबू करणो आ ना। हलो 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 हराम खोर अगाड़े तू छा चए पियो त मां समझियुम। समझी किए वे समझी वन्या त पोए रखते रहे ना असां सां गॾु। रमुनी भागा हाणे जो छा कियूं? चोर खे त लाज़मी पकड़नो आ। उन जे मथा खोड़ सजा इल्जाम आहिनि आ चोर जे मथा खोड़ सजा इनाम भी आहिनि। हाणे इन जो छा कियूं? साहब मोगा मां तो चवां इनके थाने री तरफ मोकले छॾूं उते वञी आराम करे। हिन जो कम ही कोने चोर के पकड़न में। बेवकूफ़ इंसानो तव्हां ॿई हुजो पिया। मां भॼण में थोड़ो कमज़ोर आहियां पेट में गैस थींदो आहे ना इन जे करे। जेकॾहिं चोर भॼण वारी कंदो ना तव्हां भॼी करे उनखे काबूत करे वठंदा वे ना। आखिर साहब इन जो छा कयूं? हाणे मां ॾेढ फुटिया तोखे ॿुधायां थो त चोर खे कीअं पकड़बो आहे। पाण टई गॾु हलंदासीं सिलो सिलो में वञी करे चोर खे पकड़ींदासीं। अॻिना न भॻो वेंजाई शोर शराबो बि न कजाई। समझी वई ॻाल्हि खे? हाँ साहब मां समझी वियुमि ॿीहर ग़लती न कंदुसि। हीअं हाणे हलो हलो हराम खोर तोखे केतिरा भेरा चयो आहे त अॻिना न वञ शोर शराबो बि न कर। चोर भॼी वेंदो हथनि मां। तोखे समझायो है ना पोइ ना रहियो कर पर अॻिना अची वेंदो आ। साहब ॿीहर ग़लती न कंदुसि। मां अॻिते हाणे कोन वेंदुसि। हलो हाणे उथो। इहो हराम खोर चोर के भॼाए छॾींदो। इहो छा करे पियो ॾेढ फुटिया? मां चोर खे पकड़ां पियो कमीज़ पंहिंजी ॿधी करे। चोर काथे भॼी न वञे। चोर कपड़नि खे कोन ॾिसदा पंहिंजा कपड़ा लीरू कतारूं करे भॼी वञे हा। हथनि सां भॼाए पियो चोर खे। लॻाड़ी तूं हराम खोर तू कहिड़ी ज़बान समझदो आहे? मां साहब सिंधी समझंदो आहियां यार। तो अॻिना छो वई? हाणे जे अगरि असांजे अॻियां वेह न तुंहिंजी खल लाहे करे मां पंहिंजा जूता ठवाईंदुमि। साहब ॿीहर ग़लती न कंदुसि। ग़लती न कंदुसि तूं वॾो ग़लतान कयो आहे। साहब छॾेसि नमो आ थोड़ी नरमी रखोसि। ईअं कीअं वरी नरमी रखांसि? लॻे थो त इन भागे जो किस्तां शार्ट थियूं पियूं आहिनि तॾहिं करे इहो समझ में नथो अचे। हराम खोर जेकॾहिं पाण अॻिना वियासीं न चोर पंहिंजे पंजे खां छॾाए वेंदो। हाणे अटकल सां हलणो पवंदो। टई ॼणा गॾु था हलूं। ठीकु आहे समझी वए? समझी वियुमि। हलो हलो हाणे मुंहिंजी ॻाल्हि कान खोले ॿुधो। ही चोर जेको आहे न मस मस नज़र आयो आहे इहो वॾो कीमती चोर आहे। इनखे लाज़मी पकड़णो आहे। वारो कयो हलो हलो। हराम खोर वरी अॻिना थो वञी। हेॾे ता हिन चोर खां रिश्वत वरिती आहे तॾहिं करे त चोर खे न पकड़ण ॾींदो। ना साहब मां रिश्वत न आहियां वरिती। पोइ जो छा कयो हाणे? साहब मोगा आख़िरी चक्कर वठी था हलूंसि। मां इन्हनि साहब वारनि खां अॻिते कीअं निकिरी वेंदो आहियां? इते तो बीह रहां। हो ॾेढ फुटिया हेॾे आ हेॾे। हराम खोर ही छा करे छॾी? तू त चोर खे भॼाए छॾियो। साहब ॿीहर ग़लती न कंदुसि। ग़लती न तू वॾो सारो ग़लतान कयो आहे। छो जे तू चोर खे फरार कराए छॾियो आहे। हाणे साहब खे वॾे खे ख़बर लॻंदी त असांखे ड्यूटी खां बि लाहे छॾींदो। तोखे माफ़ी कतई न मिलंदी। साहब मोगा यूं कुटको। हा हा भले छो न मोगे जी मार ख़बर न चार।